मम्मी तुखे सिंधियत ते भरोसो नाहे छा? सिंधी असांजी मातृ भाषा इहो ख़बर तुखे नाहे छा? सिंधीअ ते मांखे वॾी आशा खपे न मूंखे निराशा। मम्मी तुखे सिंधीअ ते भरोसो नाहे छा? बचपन खां सिखाई अथई हिंदी पतो ई कान्हे छा हूंदी आहे सिंधी। सिंधी हाणे मांखे कोन ईंदी सिंधी असां शादी कीअं थींदी। मम्मी तुखे सिंधीअ ते भरोसो नाहे छा? आंदी मां ॿी जात मां छोकिरी मम्मी पुछे कंहिंजी आहे छोकिरी मां बि इलाही पंहिंजी होशियारी चयो मासीअ फलाणे जी छोकिरी। मम्मी तुखे सिंधीअ ते भरोसो नाहे छा? सरनेम जे आख़िर में आनी लालवानी देवानी मुलानी पहचानण में कोई न परेशानी सिंधियुनि जी मिठी ज़ुबानी। मम्मी तुखे सिंधीअ ते भरोसो नाहे छा? मम्मी तुखे सिंधीअ ते भरोसो नाहे छा? नाहे छा? नाहे छा? नाहे छा?